नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुन रहो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सिंध के 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म। सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़ननि में 5331 सीटुनि ते 21298 उम्मीदवार मैदान में लथल। 946 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शदादकोट, लाड़काणे, शिकारपुर, नौशरो फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, सांगढ़, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में सुबुह 8 लॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल 5 लॻे ताईं जारी रहियो। केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते झेड़ा, फायरिंग, लठियुनि, सिरोटनि, पथरनि जो वसकारो, ॿ ॼणा मारिजी विया, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। छिकताण सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते पोलिंग जो अमल कुझु देरि जे लाइ रोकियो वियो। वोटर्स भी परेशान रहा। इलेक्शन कमीशन सिंध के कुछ वार्डन में बैलेट पेपर्स से गलत उम्मीदवार जा नाला शाया थियण ते पोलिंग मुलतवी करे छड़ी। इलेक्शन कमीशन के तर्जमान मूजिब उन्हनि वार्डन में ॿीहर चूंडुनि जे लाइ इलेक्शन कमीशन पारां नओं शेड्यूल जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन बैलेट पेपर्स से गलत नाला शाया थियण जी इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मीरपुर ख़ास ज़िले के UC 7 के पोलिंग स्टेशन 9 ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर के धमकाइण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। MP हरिराम के पुट करण हरिराम जी पोलिंग स्टेशन में दाख़िल थियण ते डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर के बिना देर कार्रवाई की हिदायत। रिटर्निंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर का रिपोर्ट थियल। सखर ज़िले में भी मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग। रोडी जे UC 25 अलह जुड़ियो जागीरानी में PP ऐं PTI कारकुननि में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। फायरिंग में अब्दुल कदीर जागीरानी मारिजी वियो। छिकताण वधी वई। कंदरा के वार्ड नंबर 1 में PP ऐं आज़ाद उम्मीदवार के हामियुनि में झेड़ो, पोलिंग जो अमल रोकियो वियो। पनियाकल में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते झेड़ा, 17 ॼणा ज़ख़्मी, गिरफ़्तारियूं। UC जुनास के फरीद मलिक पोलिंग स्टेशन में PP ऐं JUI कारकुननि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। कंदरा के वार्ड नंबर 11 में आज़ाद उम्मीदवार के फौत थियण खां पोइ चूंड मुअत्तल कई वई। सांगढ़ ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग। टंडे आदम के वार्ड नंबर 13 में 2 सियासी धुरियुनि में झेड़ो, 1 ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान PTI उम्मीदवार ज़फ़र गंडापुर जो भाउ कैसर मारिजी वियो। टंडो आदम वेझो UC मीर हसन मरी के पोलिंग स्टेशन ते PP ऐं आज़ाद उम्मीदवारनि के हामियुनि में झेड़ो, छिकताण सबबि पोलिंग जो अमल रोकियो वियो। सांगढ़ के यूनियन काउंसिल कोट नवां पोलिंग स्टेशन नंबर 193 ॻोठ पीरबख्श जुणेजो में GDA ऐं PP कारकुननि में झेड़ो, लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल बंदि कयो वियो। सांगढ़ के इलाइक़े रुकनबुर्रा में पोलिंग स्टेशन ते झेड़ो, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। पोलिंग बंदि कराई वई। खिपरे के वार्ड नंबर 9 ते PP ऐं GDA कारकुननि में झेड़ो, हिक ॿिए मथां लठियुनि जो वसकारो, फायरिंग, केतिरनि ई गाॾियुनि जा शीशा भी टोड़िया विया।